ही बैकग्राउंड में जेके एहतजाज कंदड़ औरतूं आहिनि ऐं मर्द आहिनि, इहो ब्लॉक 2 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके रहवासी आहिनि, इन्हनि सां 10 ॾींहं अॻु में जेका उते कंपनी ते जेके मुक़ररु कमांडोज़ आहिनि उन्हनि चोरी जे इल्ज़ाम हेठि 6 जेके पौरत आहिनि उन्हनि खे उते क़ैद कयो वियो, यरगमाल बणाए उन्हनि ते तशदुद जो निशानो उन्हनि खे बणायो वियो। इंतिहाई इन्हनि जी हिते 2 नौजवान हिते भील जेके मौजूदु आहिनि उन्हनि ते एतिरो तशदुद कयो वियो आहे जो उहे जेके हलण फिरण खां लाचार आहिनि, पर प्रेस क्लब इस्लाम कोर्ट ते उहे थी विया आहिनि। हिते दाइनि पिया हिन जे माइटनि खां रहवासियुनि खां असां पुछा कयूं दादा ही छा था चवनि? बेगुनाह जेको से कंपनी अंदरि कमु कंदड़ खे ज़ोरी ताली हिनखे माना वठी विया उते, माने हिनखे ज़ोरी तालीम माने कमांड वारा वेही उते माने ज़ोरी हक़ राहे त बाबा इन चए असां चोरी कोन कई आहे, पर तॾहिं इन्हनि चयो तव्हां बाबा आवी हाको न हकिया त हिते ई अव्हांजी क़बर बनाईंदासीं। इहो काश्यप कमांड वारा जेके कमांड इहे जेके सभु मुंहिंजो ज़ोरी ताला अॼु हमरा हीउ छोकिरो वेठो आहे साम्हूं, अॼु हिनजे माना धक जेके नरनि ते पेशाब बंदि आहे ऐं हिन जो तमामु नाज़ुक हालत आहे। इंसाफ़ थियणु खपे। बेगुनाह कुटिया आहिनि, निजी जेल ठाहे 13 खां 20 ताईं 7 ॾींहं कुटियो आहे। 20 तारीख़ शाम जो FIR इन ते दाख़िल थी आहे। SHO सलाम कोट PS तां मूंखे फ़ोन आयो त कादर जी ज़मानत करे वञी कोर्ट ते आउं वियुसि। 21 तारीख़ मुंहिंजी छोकिरे जी हालत ॾिठी, पेशी जज वटि वरी रिमांड में खणी आया। 22 तारीख़ हालत ॾिठी तमामु ख़राब हुई। 23 24 तारीख़ मूं ग़रीब माण्हू पटसट करे वकील करे ज़ामिन कयो। 25 तारीख़ ज़ामिन करे कासब कमांडर असांखे खणी वियो माइनिंग ते, उते पंहिंजी जेल ठाही वेठो। हुते असांखे जेको आहे कुटमार ॾिनई जाम, हीअ असांखे ऐं कमर कमांडो वारो उन कुटियो ऐं कासब मथे वेही पोइ उतारियो। जोरी झले हिनखे जोरी खणी विया, ठीकु जोरी हिनखे मारे माना 11 ॾींहं जेको हुते मारियो आहे। पोइ असां वञी कोर्ट कई, ठीकु असां जल्दी नोटिस ॾिनो आहे, ठीकु तंहिंखां पोइ वञी AC कढियो आहे। तंहिंखां पोइ असां हालत थी पोइ हाणे अहिड़ा पिया करूं बसि आसिरो कोन्हे बचण जो। हालत करे कुटे कुटनि था, पर वञनि थाणे ते वञण जा माने पुलिस खे ॾियनि। हिननि गोगा ॾेई माने 11 ॾींहं छोकिरे खे गोगा ॾिना। छाजे लाइ गोगा ॾिना? कंपनी खे ताक़त आहे गोगा ॾे, हा थाणे ते ॾे, पुलिस ते ॾे। बाक़ी चोरी कोन कई चइनि पिया मामा असां चोरी कोन कई आहे। निजी जेल ठाहे छॾी आहे। असांजे माण्हुनि खे कूड़ा इल्ज़ाम लॻाए जेको कंपनी में मज़दूरी जे लाइ वेंदा आहिनि उन्हनि खे धमकियूं ॾेई गिरफ़्तार करे उन्हनि खे मारकुट कंदा आहिनि। उहे अॼु मरण में पिया आहिनि। इहो 2 आहिनि, दोदो ऐं मोरू भील, इन्हनि मरण में पिया आहिनि। इन्हनि जो केर बि दाद फिराद करण तयारु न आहे। मुतालबो कनि पिया सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां शीशन जज सरपारकर खां नोटिस वरितो वञे, अदालती कमेटी क़ाइमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ही जेका असां तशदुद थियो आहे उन्हनि में जेके मुलवस जेके सिक्योरिटी गार्ड आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।